त हाणे असांजा टियां गेस्ट त हिन जे बारे में भी मां 1 मिनट में मां तव्हांखे ॿुधाइण चाहींदुमि कि हे हिकु अलॻि ई सेगमेंट आहे, हिकु कैटेगरी आहे। उन जे बारे में पहिरियों मां ॿुधाइण चाहींदुमि, उन खां पोइ असां उन्हनि खे बि असां इनवाइट था कयूं। त असां झूने ज़माने में न जाम गीत ॿुधंदा हुयासीं, उन में नोक जोक हूंदी, ज़ाल मुड़ुस जी नोक जोक, भाउ भेण जी नोक जोक आहे न। जीअं ज़ाल चए थी घोट खे पेके हली वेंदी साए, मोटी मूर न ईंदी साए, त इहो गानो हूंदो। या ससु त मुंहिंजी सारेली आ, सो मन साथी सारे, या वरी भाउ त मुंहिंजो हा हा हा। त हिकु गानो आहे जेको उहो सिंधूअ जे किनारे फिल्म जो गानो आहे, जेको भाउ त मुंहिंजो आहे, उहो गोविंद माली जी जेका फिल्म, उन्हनि इहो बि लिखियो हुयो ऐं उहो बि गानो उन टाइम ते तमामु हलियो ऐं अॼु बि उनखे एॾा सुठा व्यूज़ था मिलनि। त इहा हिकु कैटेगरी हूंदी जंहिंमें ज़ाल मुड़ुस नोक जोक था कनि पिया या भाउ भेण में छेड़खानी थी थिए। त इहा कैटेगरी जा अॼुकल्ह गाना अचनि ई कोन था पिया। असां सिकूं था पिया कि अहिड़े तरह जा गाना अचनि, पर अचनि ई कोन था पिया। त इन कैटेगरी में कोई हिकिड़ो कपिल आहे, उहे इहो कमु करे रहिया आहिनि। त मां इनवाइट करणु चाहींदुमि, अच्छा, इनवाइट करण खां पहिरियों असां उन्हनि जा 2 वीडियो ॾिसी छॾींदासीं कि उहो इन नोक जोक वारो कमु जेको आहे कीअं था कनि। टिकटॉक ते वीडियोस ठाहींदा आहिनि, त मां चवंदुमि कि उन्हनि जे 2 वीडियोस खे प्ले कयो वञे, जंहिंमें सुनील जी ऐं उन्हनि हे जी वठो लिस्ट ऐं ॿाहिरि वञी सामान वठी अचो। अरे ॿाहिरि कर्फ्यू लॻो पियो आहे, पुलिस डंडा थी हणे पई, तूं मूंखे ॿाहिरि कीअं थी मोकिले? छो तव्हांखे मुंहिंजे तीजड़ीअ विर्त ते भरोसो कान्हे छा? बिंदास वञो ॿाहिरि, तव्हांखे कुझु बि न थींदो। कल्ह मां जेकी तव्हांखे दवा ॾिनी हुई उहा तव्हां वरितव? अरे डॉक्टर मैडम, त मुंहिंजी घरवारीअ कल्ह छा चयो दवा जे लाइ? मां भाभीअ खे चयो हुयो कि गोरियूं कुटे तव्हांखे ॾेई छॾे। ॿिए दफ़े थोरो सम्झाए करे ॿुधाइजोसि, गोरियुनि जी जॻह ते मूंखे कुटे पूरो कयईं। ओहो हो, अच्छा ठीकु आहे, मां तव्हांखे रिपोर्ट चई ही खणी अचिजो ब्लड टेस्ट जी, उहा खणी आया आहियो? हा बिल्कुलु, ही ॾिसो। अरे हे त तव्हांजी वाइफ जी रिपोर्ट आहे। मां तव्हांखे टेस्ट कराइण लाइ चयो हुयो, तव्हांजी रिपोर्ट खणी अचणी हुई। मां सुई न हणायां, मूंखे भउ थींदो आहे सुईअ खां। ऐं ॻाल्हि साॻी आहे न, सॼो ॾींहुं त पई मुंहिंजो खून थी चूसे पई, हुनजे खून में मुंहिंजे खून में कहिड़ो फ़र्क़ु डॉक्टर? मां चाहींदुमि कि सुनील जी ऐं उन्हनि जी वाइफ रोशनी जी खे हिन ते आंदो वञे। त तव्हां ॾिठो कि केॾा फनी अहिड़ा नोक जोक जा वीडियो सुनील जी ऐं रोशनी जी ठाहींदा आहिनि। ऐं मां ॿुधाइणु चाहींदुमि कि हिननि 2 सालनि में, सिर्फ़ु 2 सालनि में इन्हनि जा 1,30,000 फॉलोअर्स थी चुका आहिनि इन्हनि जे वीडियोज़ में। ऐं ऑलमोस्ट मुंहिंजे ख़्याल सां रोज़ कुझु न कुझु वीडियोज़ पोस्ट कंदा आहिनि ऐं उहे वीडियोज़ वायरल थी वेंदा आहिनि। त मां उन्हनि खां ई पुछणु चाहींदुमि कि तव्हां मतिलबु घणा व्यूज़ आहिनि, घणा माण्हू तव्हांजा इहे वीडियो ॾिसनि था पिया, तव्हां ॿुधायो कुझु। जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल। सभिनी खां पहिरियों असां तव्हांखे थैंक्स करणु चाहींदासीं जो असांखे इहो प्लेटफॉर्म ॾिनो, असांखे ॿुधाइण जो कि मेजरली हिन प्लेटफॉर्म खां बि वधीक असांखे जेको हुयो कि असांखे पंहिंजी सिंधियत खे वधाइणो हुयो ऐं असांजे कंसेप्ट खे तव्हां ॾाढे सुठे नमूने डिफाइन कयो कि असां छा करे रहिया आहियूं हिन चैनल ते। जॾहिं असां टिकटॉक ते आयासीं त असांजा एॾा ख़ासि वीडियोस ते लाइक्स बि न ईंदा हुया, एॾा कुझु व्यू बि न थींदा हुया वीडियोस। तेॾी महिल असां हिंदी वीडियोस ठाहींदा हुयासीं। उन खां पोइ फर्स्ट टाइम जॾहिं असां सिंधी वीडियो पोस्ट कयोसीं त सिंधी कम्युनिटीअ में उहो वीडियो काफ़ी वायरल थियो ऐं असांखे काफ़ी लाइक्स मिलिया, काफ़ी शेयर्स मिलिया ऐं धीरे धीरे असांजा फॉलोवर्स वधंदा विया। पोइ असां पंहिंजो मक़सदु ठाहे छॾियोसीं कि असां पंहिंजी सिंधी लैंग्वेज खे हिन ई प्लेटफॉर्म ते प्रमोट कंदासीं। त असांखे हिकिड़ो चांस मिलियो कि असां पंहिंजी भाषा खे हिते, असां सिंधियत खे हिते अची वधायूं। त हाणे जीअं दीपक जी ॿुधायूं 1,30,000 फॉलोवर्स आहिनि असांजा, फॉलोअर्स आहिनि। हा, और मिलियंस में लाइक्स आहिनि। मिलियंस में लाइक्स आहिनि। त
त इहा जाम वॾी ॻाल्हि आहे। ऐं मां ॿुधो की तव्हां हाणे तव्हांजो एॾो एक्साइटेड आहियो, हाणे तव्हां चओ था असां यूट्यूब ते बि वेंदासीं, फेसबुक ते बि वेंदासीं, ॿियनि प्लेटफॉर्म्स ते बि असां वञी करे अटैक कंदासीं। त बराबरि आहे इहा ॻाल्हि की तव्हां हाणे ॿियनि प्लेटफॉर्म ते बि अचण जी जो प्लान ठाहियो आहे। त सो नाइस ऑफ यू की तव्हां असांजे हिन शो में आया। अच्छा, हिकु मां ॿी सरप्राइज़ हाणे खोलण थो वञा। त असांजे हिन में हिकिड़ो असां कॉन्टेस्ट रखियो आहे जंहिंमें असां क्विज़ रखियो आहे। त उन क्विज़ में छा आहे की उन क्विज़ में 3 सुवाल ईंदा, उन्हनि जा जवाब। त उन क्विज़ में केरु इनाम खटंदो उन जे लाइ असां हिन कपिल खे जज ठाहियो आहे। त तव्हां ॿुधाए सघंदा आहियो की हिन में छा आहे ऐं कीअं इनाम खटी सघंदा आहिनि? दोस्तों, हिन में अमेज़ॉन जा वाउचर्स तव्हांखे मिलंदा। 500 रुपीज़ जा 3 वाउचर्स आहिनि। असां 3 विनर्स हिन में सिलेक्ट कंदासीं। ऐं करिणो छा आहे, तव्हांखे हिन में करिणो कुझु बि कोन्हे को, सिर्फ़ु हिन प्रोग्राम सां जुड़ो रहणो आहे। हिन प्रोग्राम जे दरमियान ई तव्हांखे क्वेश्चन जा आंसर्स मिलंदा। ऐं 9:45 ते तव्हांखे लिंक जेका आहे उहा हिन प्रोग्राम जे हेठां डिस्प्ले थी वेंदी। तव्हांखे करिणो छा आहे, बसि हुन लिंक ते वञिणो आहे, फॉर्म भरिणो आहे, पंहिंजा डिटेल्स विझणा आहिनि ऐं आंसर्स ॾियणा आहिनि हुन में। ऐं जुड़ो इन लाइ रहणो आहे छोकी हिन प्रोग्राम जे अंतर्गत ई तव्हांखे उन क्वेश्चन जा आंसर्स मिलंदा। त फ्रेंड्स, इहो शो छॾे किॾे बि न वञिजो। अगरि तव्हांखे इहो इनाम खटणो आहे त हिते बिल्कुलु रहजो, इहो वीडियो पूरो ॾिसजो, इहो शो पूरो ॾिसजो। ज़रूरु। तव्हां, मां सभिनी इन्हनि खे ऑडियंस खे मां रिक्वेस्ट कंदुमि की तव्हां ध्यान सां इहो शो ॾिसो, छो त इन जे अंदरि ई तव्हांखे इन्हनि क्विज़ जा जवाब मिलण वारा आहिनि। ऐं जीअं सुनील जी ऐं रोशनी जी ॿुधायो की असां थोरे वक़्त खां पोइ असां लिंक शेयर कंदासीं ऐं उन में तव्हां उन्हनि सुवालनि जा जवाब ॾेई सघंदव। त उहो लिंक असां थोरी देरि खां पोइ शेयर कंदासीं। त मां चाहींदुमि की सुनील भाई ऐं रोशनी जी, थैंक यू सो मच, तव्हां असांजे हिन शो में आया। तव्हांजा वीडियोस अञा अॻिते वधनि, तव्हां सिंधियत खे वधायो। ऐं मां हीअ लिंक हेठां हिननि जे टिकटॉक जी आहे, इहा शेयर था कयूं पिया। जेके हिननि खे फॉलो करणु था चाहिनि, इन लिंक ते वञी करे सब्सक्राइब करे सघंदा आहिनि या उनखे चई सघंदा आहिनि असां बि हिननि जा वीडियोस अपडेट ॾिसण था चाहियूं। सो थैंक यू सो मच सुनील जी। ऐं तव्हां, हा, थैंक यू। मां बसि ईअं चवणु चाहींदुमि की सभिनी सिंधियुनि सां इहा ई अपील आहे की ईअं ई एप्रिसिएशन, ईअं असांखे हिमथाईंदा रहो त जीअं असां सुठा सुठा वीडियो ठाहे करे सिंधियत खे अॻियां वधायूं। ऐं हिकु ॾाढी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि मां हिते इहा ॿुधाइणु चाहींदमि कि जॾहिं असां सिंधी वीडियोस ठाहिण स्टार्ट कया हुयासीं त एतिरा माण्हू सिंधी वीडियोस न ठाहींदा हुया हिन प्लेटफॉर्म ते। पर अॼु जी डेट में हज़ारे सिंधी हिन प्लेटफॉर्म ते सिंधी वीडियोस ठाहिनि था ऐं पंहिंजी लैंग्वेज खे प्रमोट था करनि पिया। बराबर। त सभिनी ऑडियंस जो प्यार ईअं ई मिलंदो रहंदो त असां अॻिते बि इन जे करे कुझु करे सघंदासीं, पंहिंजी लैंग्वेज खे प्रमोट करे सघंदासीं। सो थैंक यू सो मच, तव्हां आयो हिते। ऐं मां तव्हांखे चवंदुमि की अगरि थी सघे त विनर्स जा नाला बि तव्हां अॼु अगरि चूंडे सघो त तव्हां एंड में अची करे अनाउंस करे सघंदा आहियो। बट फॉर सम टेक्निकल रीज़न्स अगरि नथो थिए त असां एंड में असां उहे फेसबुक ते ऐं सभिनी जॻहियुनि ते असां उहे नाला ॿुधाए छॾींदासीं जिन खे असां इनाम ॾिनो आहे। थी सघियो अगरि उहे त असां उन्हनि खे तव्हांखे घुराए करे तव्हांखे ई चवंदासीं, तव्हां उन्हनि जा नाला चओ, ठीकु आहे? त तव्हां बैक स्टेज में वेही सघंदा आहियो, बाक़ी जो शो एंजॉय करे सघंदा आहियो। थैंक यू सो मच। थैंक यू। अच्छा, मां पलव बि ॿुधां पियो ऐं थोरो चेक बि कयां थो त असांजा विनर्स अची विया आहिनि। जाम ॼणनि असांखे जवाब ॾिना, उन्हनि मां 3 विनर्स सिलेक्ट थी विया आहिनि। अरे वाह, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। त मां चवंदुमि अगरि सुनील जी ऐं रोशनी जी हुजनि त उहे अची करे उन्हनि विनर्स जो अनाउंस। हा, अचनि। हा, जय झूलेलाल। हाणे तव्हांखे उहो थोरो फैमिली पोज़ में हीअं थी करे तव्हांखे हीअं हूंदो आहे न, शादीअ जे टाइम ते हीअं पोज़ ॾेई करे फोटो कढंदा आहिनि भई हीअं। ओके, जय झूलेलाल। घणा चङी संगत अची वई क्विज़ जो आंसर ॾियण लाइ। काफ़ी संगत अची वई, काफ़ी आंसर्स आया आहिनि, पर असांखे चुनणा त 3 आहिनि, 3 विनर थी सघंदा आहिनि। पर हिकिड़ो अॼु मुंहिंजे तरफ़ां हिकु बोनस, सुनील भाई को मुंहिंजे तरफ़ां बोनस बि अथव कि 3 जी जॻह ते 4 बि अची विया त बि सुठी ॻाल्हि आहे। चौथे खे बि ॾिजो, नाराज़ कंहिंखे न कजो। हा, पर हाणे सुठी ॻाल्हि आहे, असां चोथों बि विनर सिलेक्ट करे वठंदासीं। वेरी गुड। हाँ जी, हाँ भाभी। दीपक जी आज्ञा हुजे त मां कुछ चवणु चाहिंदमि। ज़रूर, तव्हां जज आहियो।
अॼु इन प्रोग्राम में अची करे एॾो सुठो थो लॻे कि ईअं थो लॻे कि बस इहो वक़्तु हिते ई थमजी वञे, कोई किॾे न वञे। ऐं गुरमुख जी जे बारे में हेॾो विस्तार में ॿुधण खां पोइ अॼु लॻे थो कि असां वाकई उन्हनि जे बारे में काफ़ी कुझु ॿुधियोसीं, ॾाढो सुठो लॻो गुरमुख जी। त ईअं थो लॻे ॼण सभु हिते ई वेठा हुजनि, किॾे बि न वञनि, इहो शो ख़तम न थिए। त गुरमुख जी जे लाइ मां 2 लाइन्स ॻाइणु चाहींदमि। अरे वाह, मुंहिंजे लाइ सरप्राइज़ थींदो। हा हा हा, बिल्कुलु। त इहो सूफ़ी आहे भॼन जेको मां बचपन खां ॻाईंदी आहियां, पर अॼु मां इहो गुरमुख जी जे लाइ ॻाईंदमि। 2 लाइनियूं ई ॻाईंदमि बसि। बिल्कुलु बिल्कुलु। वेहु न वञ ओ मुंहिंजा मिठा, वेहु न वञ ओ मुंहिंजा मिठा, अरे हो अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं की न कयमि, क्या बात अरे हो अञा तो सां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि। वाह 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 वाह, त मस्त सुर में ॻायो, जाम फर्स्ट क्लास। क्या बात है, थैंक यू थैंक यू। टिकटॉक में किथे फासी पिया हो, तव्हांखे अॻियां वधणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हां क्विज़ अनाउंस कयो। हाणे सभु वेट कंदा हूंदा असांजे प्राइज़ेस जे लाइ कि प्राइज़ कंहिंखे थी मिलनि ऐं लकी विनर्स केरु आहिनि। सवाल बि पहिरियों ॿुधाइजो संगत खे, पहिरें सवाल जो जवाबु हुयो। हले दीपक भाई इहो? हा हले। क्विज़ जा जेके क्वेश्चन हुया, 3 क्वेश्चन्स। हा हा हाँ सुनील जी। हाँ पहिरियों क्वेश्चन हुयो कि गुरमुख चुगलिया साहब हांगकांग रशिया में कहिड़े ईयर में विजिट कयो? जंहिंजो सही जवाब हुयो 2016 2016। बिल्कुलु गुरमुख जी बिल्कुलु बिल्कुलु। सेकंड क्वेश्चन। ऐं सेकंड क्वेश्चन हो गुरमुख साहब जे पिता साहब श्री जेठानंद जी, उहे उन्हनि भगवंती नावाणी सां गॾु कहिड़नि कंट्रीज़ में परफॉर्म कयो हुयो? जंहिंजा ऑप्शंस फॉर्म ते हुया, त उनजो आंसर आहे ऑल ऑफ द अबव। मतलब सब जिते जेतिरा ॾिनल आहिनि आंसर उन सब जगह। बिल्कुलु। लंडन, स्पेन, बार्सिलोना, बार्सिलोना। हाँ ऑल ऑफ अबव, नन ऑफ अबव। ऑल ऑफ अबव सही जवाब आहे। ऑल ऑफ अबव सही आहे। हाँ हाँ। ऐं टियों सवाल मुंहिंजो फेवरेट सॉन्ग जेको आहे, मां मूंखे जे लाइ थो चवां पियो, मूंखे चिंता न काई आहे, मूंखे चिंता न काई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, इहो कहिड़े एल्बम जो आहे? त इन जो जवाब आहे इहो झूलण प्यारो लखन में। बिल्कुलु इन एल्बम जो ही हुयो सही जवाब आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हाणे मस्त फटाफट। हाँ असांखे जेके विनर्स आहिनि उन मां जेके विनर्स असां सिलेक्ट कया आहिनि उन्हनि जा नाला आहिनि, फर्स्ट ते आहे मिस पायल उदासी मुंबई मां। वाह पायल उदासी फ्रॉम मुंबई। वेरी गुड। लख लख वाधायूं पायल उदासी खे। कांग्रेचुलेशंस पायल उदासी। ऐं सेकंड जेका विनर आहिनि उहे असांजे पंहिंजे उल्हासनगर जा ई आहिनि, देवेश वाटवानी। अरे वाह, उनखे भी लख लख वाधायूं। कांग्रेचुलेशंस देवेश वाटवानी। और थर्ड जेका आहिनि उहे आहिनि आशीष टिलवानी फ्रॉम भूसावल। ओके, क्या बात है, वाह 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 वाह। ऐं फोर्थ प्राइज जेका गुरमुख साहब है सरप्राइज अनाउंसमेंट कई जेका उनजी। हां 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 बोनस मिले तो पियो मिस्टर धर्मेंद्र मूलचंदानी के जेके जयपुर में आहिनि। अरे वाह, लख लख वाधायूं। जयपुर पिंक सिटी वारनि खे बि लख लख वाधायूं। बोनस मिलियो आहे। त हिननि जा वाउचर्स हिननि खे बिल्कुलु मेल कया वेंदा। हाँ हिननि जा वाउचर्स असां अॼु उन्हनि जी ईमेल अगरि आहे, ईमेल तव्हां कंफर्म कई आहे त कोशिशि करे अॼु राति जो या मैक्सिमम सुभाणे ताईं, मतिलबु मई जे महीने में तव्हां शॉपिंग करे सघंदो। जाम सुठो जाम सुठो, थैंक यू। तव्हां जज थी करे जाम सुठो कयो। शुक्रगुज़ार शुक्रगुज़ार। असांजो
असांजो सौभाग्य हुयो की भई एॾनि वॾनि वॾनि कलाकारनि सां तव्हां सां साम्हूं हुयासीं। तंहिंखां पोइ मोहित भाई मुंहिंजा फेवरेट उहे बि शिवानी हिते ऐं तंहिंखां पोइ द्रिशिका आडवाणी। त सभिनी जो तहे दिल सां शुक्रिया ऐं बिग थैंक्स टू दीपक जी जंहिं असांखे हिन क़ाबिल Thank you. सम्झो ऐं हिन शो में वठी आया। Thank you so much. वाह 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 वाह। दीपक भाई हाणे कुझु थैंक यू जी जॻह ते कुझु अलॻि मस्तु ॿुधाईंदा असांखे। मां दीपक जी। चवंदुमि टिनी खे बराबर जी स्क्रीन में ईअं आंदो न हाणे मेन स्क्रीन ते तव्हां अची वञो फर्स्ट क्लास। हा त ठीकु आहे। मां मतिलबु हा हीअं बि हले, हीअं बि हले। ॿियो बि कोई आहे बैक स्टेज में, अगरि हुजे त भले उन्हनि खे बि वठी अचो। त मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांजे प्रोग्राम खे एॾो इम्पोर्टेंस ॾिनो, एॾो महत्व ॾिनो ऐं तव्हां इन में आयो। ऐं थैंक यू सो मच कि रेडियो सिंधी जे प्रोग्राम खे, रेडियो सिंधी जे स्टेज खे एॾो वॾो मतिलबु एॾो रिकॉग्निशन मिली। त मां सभिनी खे मतिलबु जेके असांजा ऑडियंस आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि कि असां सिंधी जेके आहियूं सॼे देश विदेश में टिरियल पखिड़ियल आहियूं ऐं असांजा न चङे ई कम जेके आहिनि उहे थियनि कोन था मतिलबु छो त असां वोट बैंक न आहियूं। त भले ई सिंधी कंहिं बि हिकु जॻह जी वोट बैंक कान्हे, पर असां सोशल नेटवर्क ते पावरफुल थी सघंदा आहियूं। सोशल नेटवर्क ते असां जाम पावरफुल थी सघंदा आहियूं। कीअं पावरफुल थी सघंदा आहियूं? असां जेतिरा बि सिंधी आहिनि, भले उहो असांजो रेडियो सिंधी जो प्रोग्राम हुजे, किशन रामनानी जी जो प्रोग्राम हुजे जेके असां सिंधी पापड़ क्लब चवंदा आहियूं, या आशा चांदी जो प्रोग्राम हुजे, या सिंधी सॼण जो प्रोग्राम हुजे, या मोहित भाई जो प्रोग्राम हुजे, या जेतिरा बि सभु शेयर था थियनि, मां चवंदुमि तव्हां पंहिंजो प्यार कीअं ॾींदव, सभु पंहिंजो प्यार उनखे लाइक कयो, उनखे शेयर कयो, उन में हेठां पंहिंजा राया ॾियो। त इन सां छा थींदो? इन सां इहे जेके सभु असांजा पोस्ट आहिनि, असांजा वीडियोज़ आहिनि, असांजा इहे सभु वायरल थींदा। तव्हां ॾिसो था सिंधी सबूत केॾो अलाए किथे किथे पहुची, अलाए किथां किथां माण्हू हुन में पार्टिसिपेट था कनि पिया। त अगरि तव्हां सभु पंहिंजो प्यार ॾींदव सभिनी खे ऐं उन में कोई परहेज़ न कंदव, कहिड़ो बि सिंधी हुजे, इवन जूली तेजवानी जी बि जाम सुठो प्रोग्राम करे रहिया आहिनि, उन्हनि जो सिंधु सखा संगम जे तरफ़ां लेट थोरो ईंदो आहे ऐं उन में बि उन्हनि जा जाम सुठा प्रोग्राम्स था अचनि पिया ऐं जाम मतिलबु हिकु अलॻि ई एरिया आहे जंहिंमें उहो महिनत करे रहिया आहिनि। त तव्हां सभु सिंधियुनि खे चवंदुमि, तव्हां जॾहिं बि लाइक था ॾियो, शेयर था कयो ऐं उन जे मथां कोई परहेज़ न कयो, हे हिन जो प्रोग्राम आहे, हिन सभिनी ते तव्हां पंहिंजो प्यार ॾियो, सभु लाइक कयो, शेयर कयो, सभिनी खे फैलायो। त हूअं भले असांजो वोट बैंक में भई असां जॻह कान्हे, असां हिकु जॻह ते न आहियूं त असां वोट बैंक नथा थियूं, पर सोशल नेटवर्क ते असां सिंधी वीडियोज़ खे, पोस्ट खे एॾो प्रमोट कयूं कि उहे ट्रेंड थियण लॻनि। उहे वॾनि वॾनि प्लेटफॉर्म ते मां अॼु मूंखे पका सभिनी सिंधियुनि खे, सभिनी माण्हुनि खे अॼु ॿ ॿ टे फ़ोन आहिनि, सभु अलॻि अलॻि अकाउंटनि मां अचो ऐं उनखे लाइक कयो, शेयर कयो, उनखे प्रमोट कयो। त अगरि उहे ट्रेंड थींदा त मूंखे पका उहो ॾींहुं परे कान्हे कि जॾहिं असांजा सेलिब्रिटी जेके सिंधी आहिनि पर सिंधीअ में नथा ॻाल्हाइनि, लाइक करण जौहर आहे, या सोनाक्षी सिन्हा आहे, रणवीर सिंह आहे, एकता कपूर आहे, ऐं इंडिया जो सभिनी खां वॾो में वॾो मशहूरु जेको या $1 मिलियन डायरेक्टर असांजो राजू हीरानी साहब, त इहे सभु जॾहिं ॾिसंदा कि अरे सिंधी में असांजा सभु वीडियोज़ ऐं इहे सभु वायरल था थियनि ऐं हेॾो मथे अची रहिया आहिनि, त हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो, उहे बि उन्हनि खे बि महसूसु थींदो कि असां बि सिंधीअ में ॻाल्हायूं ऐं असां जूं फिल्मूं बि हिन सिंधी प्लेटफॉर्म ते बि प्रमोट थियनि। ऐं अगरि उन्हनि सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो त पोइ असांखे पंहिंजे ॿारनि खे चवण जी ज़रूरत न पवंदी, पुट सिंधीअ में ॻाल्हाए, छो त उन्हनि जा सभु आइडल, सभु सोनाक्षी, सभु सिंधीअ में ॻाल्हाईंदा हूंदा। त तव्हां सिधे नमूने त भले न कयो, पर अणसिधे नमूने तव्हां पंहिंजे ॿारनि खां सभिनी सां सिंधीअ में ॻाल्हाए सघंदा आहियो। त मां चवंदुमि सभिनी खे लाइक कयो। इवन असांजी भेण भावना भाटिया, उन दृशिका जो जाम सुठो इंटरव्यू रिकॉर्ड कयो, उहो बि जाम नाराज़ आहे कि उनखे व्यूज़ नथा मिलनि, एॾी महिनत कई आहे। त जेतिरा बि माण्हू कमु था कनि, जेतिरा बि सिंधी महिनत था कनि, त प्लीज़ कोई बि परहेज़ न कयो ऐं उनखे अॻिते वधायो ऐं उन्हनि खे प्रमोट कयो त ताकि उहे असांजे सोशल नेटवर्क ते असां हिकु पावरफुल मीडियम थी सघूं। त बसि इहो ई चई करे मां हिन प्रोग्राम जो एंड करणु चाहींदुमि। एक्चुअली ॻाल्हियूं त जाम आहिनि,
पर जाम वक़्तु खणी वरितो आहे। मुंहिंजे ख़्याल सां ॿिया बि कुझु प्रोग्राम शुरू थी विया आहिनि जिन बिल्कुल 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 न न त थैंक यू सो मच तव्हां सभई हिते आयो ऐं तव्हां हिन प्रोग्राम खे एॾो वॾो करे छॾियो। त कोशिशि कंदासीं कि अहिड़े तरह जा प्रोग्राम्स अॻिते बि थींदा रहनि। हाल फ़िलहाल असां कुझु प्रोग्राम प्लान त न कयो आहे, पर असां ॾिसंदासीं कि तव्हां असांखे केतिरो प्यार था ॾियो, केतिरो शेयर था कयो। अगरि तव्हां असांजे हिननि खे शेयर कंदव, लाइक कंदव, प्रमोट कंदव त पोइ असां अॻिते बि वरी तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं, अञा बि सुठे अञा बि ॿियनि कलाकारनि खे हिते वठी ईंदासीं ऐं तव्हांखे तमामु मज़ो ईंदो हिन असांजे होशियार सिंधी प्रोग्राम में। त बसि इहो ई बिल्कुल चई करे मां चवंदुमि जय झूलेलाल, असां वरी गॾिजंदासीं। जरूर जय गॾजंदासीं। जय झूलेलाल जय झूलेलाल जय जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। बेड़ा ई पार सदाई शाहूकार। सदाई शाहूकार। वाह वाह जय झूलेलाल।